अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे कहानी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे धमाकेदार ऐं सुठे ज़बरदस्त कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं जेका हाणे नेक्स्ट एपिसोड में सीन थियण वारा आहिनि। हाणे नेक्स्ट एपिसोड में यू टर्न ड्रामो वठण वारो आहे। तव्हांखे अहिड़ा सीन नज़र ईंदा जो तव्हां सोचींदो त ड्रामे मां घणा बेज़ार भी थी चुका आहिनि, लेकिन जॾहिं इहा किस्त ॾिसंदा पोइ माण्हू वरी इन ड्रामे ते ज़ोर ॾींदा। उहे कहिड़ा सीन आहिनि तव्हांखे तफ़सील सां ॿुधाईंदा हलूं। पहिरीं ॻाल्हि दोस्तों तव्हांखे इहा असां ॿुधाए छॾियूं त ओठो ऐं जेको आहे ख़ासि करे जेको आहे कमाल ख़ान तंग थी चुको आहे रुलण खां हेॾे होॾे। तॾहिं हू नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो त हू इलाजु कंदो ऐं इहा ॻाल्हि बि कंदो ओठे खे त कीअं बि सोच को कमीनी चाल सोच मतिलबु हिकिड़ी अहिड़ी किनी चाल सोच त हाकिम ख़ान खे क़ाबू कयूं ऐं हाकिम ख़ान वटि हली पुॼूं, पंहिंजो रस्तो खोलियूं। यानी हू इहा कोशिशि कंदो त गौहर खे जेको आहे क़ुर्बानी जो ॿकरो बणायूं ऐं बख़्शू तूं मरी वियो। असां चवंदासीं त इहे असांजे चवण ते इन्हनि कमु नाहे कयो, इन्हनि पाण कयो, असांखे इन शइ जी ख़बर न हुई। लेकिन इहा हू सोचे कहाणी सोचे हाकिम ख़ान वटि रस्तो पंहिंजो ठाहींदा ऐं इहा बि कोशिशि कंदा त इहे जेको आहे गौहर वारा बख़्शू वारा रईस गफ़ार ख़ान सां ॿधल आहिनि। उन्हनि जे चवण ते ईअं कयो आहे। रईस गफ़ार ख़ान जेको आहे वल्लू खे गौहर ऐं बख़्शू जे हवाले कयो हुयो ऐं उन्हनि उन खे मारे करे माना ख़तमु करे छॾियो। इन शइ जी असांखे ॼाण न आहे, असांखे का ख़बर न आहे। अंदरूनी हू पैसे सां विकितल हुया रईस गफ़ार ख़ान जे हथां। यानी इहा गेम रईस गफ़ार ख़ान जे घाटे में फेरे उछलण जी कोशिशि कंदा, जंहिंमें जेको आहे दोस्तों हाकिम ख़ान बि अॻे इन्हनि में तंग थी चुको आहे, यकीन न कंदो, लेकिन ख़ासि करे मोहिब इन्हनि जे मथां सफ़ा यकीन न कंदो ऐं जेको आहे न अगरि थोरो घणो बि हाकिम ख़ान यकीन कयो त नुक़सान में हलियो वेंदो ऐं रईस गफ़ार ख़ान जे लाइ अञा मुसीबतूं अॻिते अचण वारियूं आहिनि, अञा मुसीबतूं पैदा थींदियूं। वीडियो पुॻो दोस्तों पंहिंजी पुॼाणी ते चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।